वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात अॼु 4 वॻे थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी बजट ते वज़ीर आज़म खे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदो। वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी विच में बजट जी मंज़ूरी लाइ राब्तो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेनेटर सलीम मांडवीवाला लाॻीतो राब्ते में आहिनि। सिंध असेंबली जे इजलास में नए माली साल जी बजट ते बहस हलंदड़ हुकूमती मेंबरनि पारां सिंध जी बजट अवाम दोस्त करार। MQM मेंबरनि जी बजट ते तनक़ीद। PPMPA तंज़ीला उमे हबीबा चयो आहे त सभ खां पहिरियां असांखे पंहिंजूं पुराणियूं स्कीमूं मुकमल करणु घुर्जनि। निगरान हुकूमत में मंज़ूर थियल स्कीमूं मुकमल न थियूं। PP रुगो इहो चाहे थी त सिंध संवारियूं। असां वापसि अचण खां पोइ पुराणियुनि स्कीमुनि ते ॿीहर कमु शुरू करे छॾियो आहे। PPMPA शाज़िया करीम जो चवणु आहे त कुदरती आफ़तुनि बावजूदि सिंध जी पेश कयल बजट वाखाण जोगी आहे। हिन भेरे PPA जे मंशूर मुताबिक़ बजट ठाही वई आहे। तालीम ऐं सिहत जे शोबे में सभ खां वधीक रक़म रखी वई आहे। सोलर एनर्जी प्रोग्राम लाइ 25 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध खे वफ़ाक़ी बजट में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। वफ़ाक़ खे अहिड़ो रवैयो ख़तमु करणु घुर्जे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध सर्विलियंस सिस्टम S4 ऐं पुलिस हेल्थ कार्ड मनसूबनि जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर CPO ऑफिस में ॿिन्ही मनसूबनि जो इफ़्तिताह कयो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध जे 40 टोल प्लाज़ानि ते सिंध स्मार्ट सर्विलियंस सिस्टम लॻायो वियो आहे। नए निज़ाम सां पुलिस खे ॾोहारियुनि खे पकड़ में सवलाई थींदी। सिंध सर्विलियंस सिस्टम S4 मनसूबे सां 400 जदीद कैमराउनि ज़रिए सिंध में समूरनि ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी असराइती निगरानी थी सघंदी। सेफ सिटी लागू करणु हिफ़ाज़ती क़दमनि खे बिना के रंडक जे यकीनी बणाइणु आहे। जदीद सिस्टम सां समूरनि टोल प्लाज़ाउनि ते स्मार्ट सर्विलियंस थी सघंदी। सिंध हुकूमत अवाम जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे। हुकूमती क़दमनि सबबि सिंध में माज़ीअ जी भेट में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते ट्रांसपोर्ट खाते तरफ़ां वाधू भाड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी रखण जो ऐलान। ट्रांसपोर्ट खाते मूजिब मुहिम सॼे सूबे ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हंधनि तां मुसाफ़िरनि जी वापसी दौरान जारी रहंदी। मुहिम में ज़िले इंतज़ामिया, ज़िले पुलिस, ट्रैफ़िक पुलिस, नेशनल हाईवेज़ ऐं मोटरवे पुलिस मामनत कंदी। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत शहरियुनि खे वाधू भाड़नि खां बचाइण लाइ पुरज़्म आहे। मोकलुनि खां पोइ वापसी ते कंहिं मुसाफ़िर खे इज़ाफ़ी भाड़ो अदा करण जी ज़रूरत न आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते गवादर पहुची रहियो आहे। सदर गवादर में अमन अमान तरक़ियाती मनसूबनि बाबति इजलास जी सदारत कंदो। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुगटी ऐं गवर्नर जाफ़र ख़ान मंदोखेल सदर जी आजियां कंदा। सदर आसिफ अली ज़रदारी PP अॻवान ऐं क़बाइली अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। नामियारो समाजी अॻवान ऐं तरक़ी पसंद सियासत जो हिकु अहम किरदारु करामत अली लाॾाणो करे वियो। करामत अली कुझु ॾींहनि खां बीमारी सबबि कराचीअ जे इस्पताल में इलाज हेठो। करामत अली जे लाॾाणे ते समाजी हलकनि में ॾुख जी लहर छाइंजी वई। करामत अली पोरियतनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीम पायलर जो सरबराह हो ऐं हुन केतिरनि ई ॾहाकनि ताईं पोरियतनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई। मीरपुर माथेले जी अदालत शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार खे 23 जून ताईं रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहीद सहाफ़ी जे क़त्ल केस जे ATC ऐं सेकंड सिविल जज जी अदालत में धार ॿुधणियूं। पुलिस गिरफ़्तार जवाबदार असकर लुंड खे ATC में पेश करे जिस्मानी रिमांड जी घुर कई। फरियादनि जे वकील जो चवणु आहे त शहीद सहाफ़ी जी अमर ऐं शाहिदनि जी हयातीअ खे ख़तरो आहे। अदालत पारां फरियादनि ऐं शाहिदनि खे तहफ़ुज़ ॾियण जी हिदायत। ॿुधणी 24 जून ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते फरियादनि ऐं शाहिदनि जो 164 जो बयान रिकॉर्ड कयो वेंदो। हज दौरान सख़्त गर्मी सबबि फौत थियल हाजियुनि जो अंग 922 थी वियो। फौत थियल हाजियुनि जो तल्लुक़ उर्दन, इंडोनेशिया, ईरान, सेनेगाल, ट्यूनिस, इराक ऐं मिस्र सां आहे। फौतियुनि में मिस्र जा 600 हाजी बि शामिल। पढ़ी ख़ाबरदारे जो चवणु आहे त 18 लख माण्हुनि हज जो फ़र्ज़ अदा कयो आहे। हज दौरान गर्मी 51 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो हो। पाकिस्तानी हज पांधीड़नि जी ॾेह वापसी जो सिलसिलो अॼु खां शुरू। 150 हज पांधीड़नि खे पहिरीं उॾाम मुल्तान, ॿी लाहौर ऐं टी इस्लामाबाद खणी ईंदी।
आईसीसी टी20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुकाबला जारी। सुपर 8 मरहले में इंग्लैंड वेस्ट इंडीज़ खे 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। इंग्लैंड जी टीम 18 ओवर में हदफ़ हासिल करे वरितो। टी20 वर्ल्ड कप जे सुपर 8 राउंड जी पहिरीं मैच में ॾखण अफ्रीका अमेरिका खे 18 रन्सुनि तां हाराए छॾियो। ॾखण अफ्रीका 20 ओवर्स में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 194 रन्सूं ठाहियूं। जवाब में अमेरिका जी पूरी टीम 176 रन्सुनि ते ढेर थी वई। 74 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾण ते डिकॉक खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो।